بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الصلاة والسلام على اشرف الانبياء والمرسلين واهل بيت الطيبين الطاهرين المعصومين اما بعد بسم الله الرحمن الرحيم محترم नाज़रीन अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। محترم नाज़रीन, पंहिंजे गुफ्तगू खे अॻिते वधाईंदे फ़िक़े में रोज़नि जा काम में 12 दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। محترم नाज़रीन, उहे ॻाल्हियूं जिन सां क़ज़ा ऐं कफ़ारो वाजिबु थिए थो। जेकॾहिं को शख़्स रमज़ान में खाइण पीअण, जिमा करण, इस्तिमिना या सुबुह जी अज़ान ताईं जनाबत वारी हालत में रहण सां रोज़ो बातिल करे त जेको हिन उहो कमु ॼाणी वाणी ऐं बग़ैर कंहिं मजबूरी जे अंजाम ॾिनो त क़ज़ा सां गॾु कफ़ारो बि वाजिबु आहे। ऐं इते मुस्ताद मुताबिक़ जेकॾहिं इन्हनि खां अलावा ॿियो को अहिड़ो कमु करे जंहिंसां रोज़ो अगरि बातिल थिए या टुटी पवे त उन सां गॾु क़ज़ा सां गॾु कफ़ारो ॾियणु मुस्ताब आहे। रोज़े जो कफ़ारो छा आहे? रमज़ान जे रोज़े खे भञण जो कफ़ारो उहो आहे त हिकु ग़ुलाम आज़ादु करे या 2 महीना रोज़ा रखे। रोज़नि जी जेका रखण जी जेका तफ़सील बयानु कंदासीं, जेका ग़ुलाम आज़ादु करे या 2 महीना 60 ॾींहं रोज़ा रखे या 60 मिस्कीननि खे पेट भरे खाधो खाराए, या अगरि नथो खाराए त हर हिकु फ़क़ीर खे हिकु मुद ताम जेको उनजे मुआशरे में खाधो थो वञे, कणक हुजे या जव हुजे या चांवर वग़ैरह हुजनि, उन्हनि मां उनखे अदा करे। अगरि कोई कफ़ारो हिन लाइ ॾियणु मुमकिन न हुजे, अगरि कोई उन 3 कफ़ार मां कोई बि अगरि हिन खे ॾियणु मुमकिन न हुजे त बि मिक़दार हसब जेको तौफ़ीक़ सदको ॾियणु ज़रूरी आहे। अगरि सदको ॾियणु बि हिन जे लाइ मुमकिन न हुजे त उहो इस्तग़फ़ार करे। एतिरे वाजिबु त जॾहिं कफ़ारे ॾियण ते हू क़ादिर थी वञे त पोइ जेको कफ़ारो बि ॾींदो। जॾहिं मां रमज़ान जे रोज़े जे कफ़ारे तौरु रोज़ा रखणु चाहे त हिन लाइ ज़रूरी आहे त हिकु पूरो 1 महीनो ऐं 1 ॾींहुं जेका लॻातार रोज़ा रखे, यानी 31 रोज़ा लॻातार रखणा अथसि। ऐं उन्हनि खां बाद में जेका ॿिया जेका रोज़ा जेका उन्हनि में जेका तरतीब कनि, अगरि जेका 5 रोज़ा रखे वरी 2 ॾींहं न रखे मसइलो कोन्हे, यानी 31 ॾींहं रोज़ा जेके अगरि उन लाॻीतार रखणा ज़रूरी अथसि जॾहिं कफ़ारे जे तौर ते जेका रोज़ा रखणु चाहे थो। हाणे जेको शख़्स रमज़ान जे रोज़नि जो कफ़ारो अदा करण लाइ 2 महीना रोज़ा रखणु शुरू करे त खेसि ख़्यालु रखणु घुरिजे त विच में को अहिड़ो ॾींहुं न अचे जंहिंमें रोज़ो रखणु हराम या वाजिबु हुजे। मिसाल तौरु ईद उल अज़हा या ईद जे ॾींहुं रोज़ो रखणु हराम आहे, ईअं न हुजे 31 ॾींहं जे दरमियान अहिड़ो ॾींहुं को अची वञे जंहिंमें रोज़ो रखणु वाजिबु, अहिड़ो ॾींहुं न अची वञे, या जंहिं ते जो रोज़ो जेको रखणु वाजिबु थी थो वञे। मिसाल शाबान जे शुरू में शाबान में जेका रोज़ा रखणु कफ़ारे जा शुरू करे त 31 ॾींहं गुज़रण खां पहिरियां माह रमज़ान वरी अची वञे, उहो रोज़ो वाजिबु थी थो वञे। माना अहिड़ा ॾींहं न अचनि, यानी 31 ॾींहं अहिड़े नमूने सां जेका रोज़ा रखे अहिड़ा जा हराम रोज़ा रखण जो ॾींहुं या वाजिबु रोज़ा रखण जो ॾींहुं न अची वञे। ऐं जॾहिं कोई शख़्स लगातार 31 ॾींहं रोज़ा रखी रहियो हुजे त जेकॾहिं विच में बग़ैर कंहिं उज़र जे करे 1 ॾींहुं रोज़ो न रखे त उनखे वरी नई सही सिर जेका रोज़ा रखणु वाजिबु थींदा। यानी 31 ॾींहं में विच में को बि अगरि बग़ैर कंहिं उज़र जे अगरि ईअं नथो रखे, मथां अगरि 20 रोज़ा रखे ऐं विच में 1 ॾींहुं रोज़ो नथो रखे बग़ैर कंहिं उज़र जे करे त वरी जेका उहे 20 रोज़ा जेका ख़तमु थींदा, वरी नई सही रोज़ा शुरू कंदो। ऐं जेकॾहिं लगातार रोज़ा रखंदो विच में को उज़ुर पेश अची वञे, मिसाल जे तौरु औरत खे हैज़ या निफ़ाज़ अची वञे या अहिड़ो सफ़र पेश अची वञे जंहिंमें वञणु जे लाइ मुंहिंजो ज़रूरी हुजे त पोइ जेको आहे अगरि जेको उज़ुर दूर थियण खां पोइ उन जे लाइ उतां ई नई शइ रोज़ा रखणु ज़रूरी कोन्हे, बल्कि जेके रोज़ा रखियईं ऐं उनजो उज़ुर ख़तमु थी वियो उतां ई खां पोइ जेका रोज़ा शुरू कंदो, छो जो हिन जे लाइ जेका आहे उज़ुर शरी अची वियो आहे। जो उज़ुर शरी जेको अची वञे उहो जेको आहे माफ़ आहे। अॼु जी गुफ़्तगू पंहिंजी पुॼाणे ते ॿुधी। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।